वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त तहरीक इंसाफ़ इस्लामाबाद में एहतजाज करे मुल्क खे बदनाम कयो। धरणनि मुल्क में गैर यकीनी सूरतहाल पैदा कई। विगोड़नि जे हमले में रेंजर्स ऐं पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि। महांगाई 70 महीननि खां पोइ घटि तरीन सतह ते अची वई आहे। मईशत मज़बूत थी चुकी आहे। हाणे ग्रोथ तरफ़ वधणो पवंदो। पाक फौज जी मज़बूत गिरफ़्त सबबि अफ़गानिस्तान स्मगलिंग बंदि थी चुकी आहे। खंड जी अफ़गानिस्तान स्मगलिंग हाणे न बराबरि आहे। महांगाई में घटिताई सां आम माण्हुनि ते भार घटि थींदो। महांगाई में घटिताई सां ग़ुर्बत में घटिताई थींदी आहे। ख्वाजा आसिफ ऐं संदसि टीम जी कोशिशुनि सबबि यूरोप सिधी उॾामनि जो मसइलो हल थी चुको आहे। तहरीक इंसाफ़ इस्लामाबाद में एहतजाज दौरान सवे माण्हू मरण वारी दवा खां लाताल्की ॾेखारे छॾी। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त पीटीआई बानी खे पुलिस रेंजर्स ऐं पार्टी जे 12 शहीदनि बाबति आगाह कयो। पीटीआई बानी खे का ख़बर न हुई त इस्लामाबाद में थियो छा आहे। पार्लियामेंट इजलास में शिरकत करण ऐं मामले खां आगाह ॾियण जी हिदायत कई वई आहे। पीटीआई बानी अडियल जेल अंदर ऐं मुकमल सिहतयाब आहे। हुकूमत रियासत मुखालिफ़ सरगर्मियुनि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ टास्क फोर्स क़ाइमु करे छॾी। बैरिस्टर अकील मलिक जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ पंहिंजे दौर में दोस्त मुल्कनि सां लाॻापा ख़राब कया। हुकूमती क़दमनि सबबि दोस्त मुल्कनि सां लाॻापा बहितर थी रहिया आहिनि। कंहिंखे कानून तोड़ण जी इजाज़त न थी ॾेई सघिजे। डीपीओ तक गियास गिल चयो आहे त पीटीआई जे एहतजाज मां 89 शकी परडेही ऐं ब्राज़ील शेल हथिया विया आहिनि। तशदुद में ज़ख़्मी थियल 27 पुलिस जे जवाननि जी हालत ख़राब आहे। पुलिस हयाती ख़तरे में विझी गिरफ़्तारियूं कयूं आहिनि। मुज़ाहिरो कंदड़नि वटां हथियल ब्राज़ील शेल पुलिस जे शेलनि खां 3 ते ताक़तवर आहिनि। एहतजाज में 99 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो, जिन जो को मुल्की रिकॉर्ड नाहे। जामशोरे थल ऐं साहिबाल जे पावर प्लांटनि खे थर जे कोले ते मुंतक़िल करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि थरकोल एंड एनर्जी बोर्ड जो इजलास। सूबाई वज़ीर नासिर शाह, शाज़िया मरी ऐं ॿियनि जी शिरकत। रेलवे लाइन विछाइण लाइ थर ऐं उमरकोट में ज़मीन ख़रीद करण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त इस्लामकोट खां छोर ताईं 105 किलोमीटर रेलवे लाइन विछाई वेंदी। आपाशी वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे चयो आहे त पाणी जी खोट हूंदे कंहिं बि नए मनसूबे जी हिमायत नथी करे सघिजे। सिंध सरकार सिंधु दरिया मथां केनाल ठाहिण ख़िलाफ़ सीसीआई में आवाज़ उथारियो आहे। सिंध खे हिसे खां घटि पाणी मिली रहियो आहे। मथां वरी बरसात जो पाणी बि सिंध जे खाते में हयो पियो वञे। पीपी पाणी वारे मामले ते हमेशह अॻु भरी रही आहे। वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेट काउंसिल भारत का वुमेन ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कप की मेज़बानी वापस वठी छॾी। पाकिस्तान में रथियल मेंस ब्लाइंड T20 वर्ल्ड कप में शिरकत का इनकार सबबि भारत मेज़बानी का महरूम। पाकिस्तान जो सैयद सुल्तान शाह वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेट काउंसिल जो ॿीहर सदर चूंडिजी वियो।